नाज़रीन हेडलाइंस ॾिठो थे वाक़िया कंदासीं। कराची में बेदर्दीअ सां क़त्ल थियल वकील इरफान अनवर जे क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद ज़िले में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट जारी आहे। सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकील सिंध हाई कोर्ट, सेशन कोर्ट ऐं ॿिनि अदालतुनि में केसनि जी ॿुधणी लाइ पेश न थिया आहिनि। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त हू इरफान अनवर जे क़त्ल जी मज़म्मत कनि था। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। कराची में बेदर्दीअ सां क़त्ल थियल वकील इरफान अनवर जे क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद ज़िले में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट जारी आहे। सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकील सिंध हाई कोर्ट, सेशन कोर्ट ऐं ॿिनि अदालतुनि में केसनि जी ॿुधणी लाइ पेश न थिया। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त हू इरफान अनवर जे क़त्ल जी मज़म्मत कनि था। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। कराची में बेदर्दीअ सां क़त्ल थियल वकील इरफान अनवर जे क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद ज़िले में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट जारी आहे। सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकील सिंध हाई कोर्ट, सेशन कोर्ट ऐं ॿिनि अदालतुनि में केसनि जी ॿुधणी लाइ पेश न थिया। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त हू इरफान अनवर जे क़त्ल जी मज़म्मत कनि था। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। आगाह कयूं पिया वाक़िया कराची में बेदर्दीअ सां क़त्ल थियल वकील इरफान अनवर जे क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद ज़िले में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट जारी आहे। सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकील सिंध हाई कोर्ट, सेशन कोर्ट ऐं ॿिनि अदालतुनि में केसनि जी ॿुधणी लाइ पेश न थिया। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त हू इरफान अनवर जे क़त्ल जी मज़म्मत कनि था। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन वक़्तनि जूं ख़बरूं वधीक ख़बरनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।